नाज़रीन आवां अब्दुल हमीद खोसो ऐं मेराण प्रेस क्लब ते ही मिसकीन ही पोरियत ही गरीब औकाफ़ खाते जो मुलाज़िम मोहम्मद उमर खोसो पहुतो आहे जेको ॻोठु रहमली खोसो जो आहे। असांजी सिंध जा नौजवान के त पागल थी विया, के त मेंटल थी विया, के त ख़ुदकुशियूं करण ते मजबूर आहिनि, मगर सिंध गवर्नमेंट ऐं सिंध गवर्नमेंट जे अख़्तियारनि सियासतदाननि वॾेरनि सरदारनि खे इन्हनि ते को अहसासु नथो थिए। कल्ह हिकिड़ो अज़हर में मुणो केस हुयो असांजी सिंध जो, उहो बि पढ़ियल लिखियल नौजवान हो, उहो मेंटल थी वियो, मगर पोइ बि पंजाब जे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ नोटिस वरितो, उनखे घुरायो ऐं इतला आहिनि त उनखे घुराए करे उनखे पंहिंजे हणा वणा ख़र्च बि ॾिनई, मोबाइल बि ॾिनई ऐं PTV कराची में उनखे मुलाज़मत बि ॾिनई। इहा उनजी सोशल मीडिया ते असांजी सिंध में वायरल थी हुई वीडियो, मगर सिंध जो को सरदार, को अमीर, को MNA, को MPA, को हुकुमरान न जाॻियो ऐं हुनखे घुराए करे हुनखे आथत न ॾिननि, न ई वरी हुनखे का नौकिरी ॾिननि, न ई वरी हुन जी ज़िंदगी में लाड़ो आणण जी का कोशिशि कई। मगर पोइ बि असांजे तारीफ़ जोगा आहिनि असांजा मोहतरम राजड़ साहब, अता तारड़ साहब, जिन उनखे घुरायो ऐं उन जो मसइलो हल कयो, उनखे पंहिंजी कुर्सी ते विहारियो, उनखे इज़त ॾिनी। असांजो अहिड़ो हिकिड़ो दोस्त आहे मोहम्मद उमर खोसो, जेको 9-10 सालनि खां औकाफ़ खाते में ड्यूटी कंदो पियो अचे, मगर हर नए साल हर 5-6 महीने उनखे लाहे था छॾनि, वरी उहो वीचारो कोर्टुनि जा चकर ॾिए थो, वरी कोर्ट आर्डर करे थी, वरी उनखे नओं आर्डर ॾियनि था। अहिड़े हिसाब सां 3-4 आर्डर उनखे मिली चुका आहिनि। हू बुख बदहाली जे वर चढ़ियल आहे। वधीक हू पाण मोहम्मद उमर असां वटि वेठो आहे ऐं मौजूदा मेराण प्रेस क्लब ते आयो आहे, उनखां पुछंदासीं। जी मोहम्मद उमर, छा मसइलो आहे तुंहिंजो? सर 2017 में मूंखे आर्डर मिलियो आहे, माना उन्हनि जी पगार मिली आहे। वरी 2019 में मूंखे जेको आर्डर ॾिनो उन्हनि जी पगार ई न ॾिनो। 2017 में तोखे आर्डर ॾिननि, 2 साल तोखे हलायनि। हलायूं। कहिड़ो माना इहो हुई, कहिड़ी पोस्ट हुई, कहिड़ो उहिदो हुई? माना उहिदो माना ॿियो माना मस्जिद जो उहिदो, हाणे उन खां मटाए हाणे मूंखे वरी सर्चर में रखियऊं। 2019 में वरी नओं आर्डर जेको आहे सर्चर जो तोखे ॾिननि। 2000 माना जेको 23 में ॾिनऊं सर्चर में ॾिनऊं, वरी 25 में बि सर्चर जो ॾिनऊं, बाक़ी जेको 19 में ॾिनऊं उन्हनि जी पगार ई न ॾिनऊं मूंखे। अच्छा, हाणे जेके 2 आर्डर तोखे मिलिया आहिनि उन्हनि जी पगार तोखे मिली आहे? हाणे माना जेको 2023 में मिली आहे उन्हनि जी पगार मिली आहे, जेको हाणे 25 में मिली आहे उनमें फाइनेंस वारनि माना साल रोके पगार वरी ॾिनो आहे। 2 पगार ॾिनो, हिकिड़ो माना पगार ई न ॾिनो। 89 डेज जो माना आर्डर ॾिनो, उनमें माना 2 पगार ॾिनो, हिकिड़ो माना पाण खाई। हिकिड़ी पगार पाण खाई आहे भाई, 2 पगारूं तोखे मिलियूं उनमें बि। अच्छा, तूं कोर्टनि में वियो आहे? हा, इनमें मूं हाई कोर्ट में जॾहिं 3 आर्डर मूंखे मिलिया, मां हाई कोर्ट में वियुसि। उन बि माना हाई कोर्ट मूंखे आर्डर ॾिनो आहे, उनमें माना 4थे आर्डर ॾिनो, उनमें माना एक्सपायर माना 3 महीननि जो माना डेटा हणी 89 डेज जो माना आर्डर ॾिनो, उनमें वरी मूंखे लाहे छॾियो अथनि। हाणे मूंखे टोटल 4 आर्डर आहिनि, जिन जूं पगारूं बि मिलियूं, उन्हनि जूं रसीदूं मूं वटि मौजूदु आहिनि। अच्छा, तोखे 4 आर्डर ॾिना अथनि, मगर तोखे मुस्तक़िल नथा कनि, रेग्युलर नथा कनि, ऐं अञा बि तूं रुलण में आई ऐं उन्हनि जे पोयां रुलंदो थो वठी, पोइ बि तोखे तड़पाइनि था, ॾुखाइनि था, तुंहिंजो माना रेग्युलर नथा कनि। हा, उहो इहो ऐं कोर्ट जो बि आर्डर आहे त रेग्युलर तोखे कयो वञे। हा, हाई कोर्ट ॾिनो आर्डर ॾिना आहिनि, 2 कापियूं आहिनि हाई कोर्ट जूं माना लाड़काणे वारनि जूं। हाणे वज़ीर आला खे मुंहिंजो माना अर्ज़ा माना मूं ग़रीब सां वज़ीर आला औकाफ़ जो जेको मिनिस्टर आहे उनखे, हा उन्हनि खे माना अर्ज़ा त मूं ग़रीब जो माना फ़ैसिलो कयो वञे, इंसाफ़ कयो वञे। ऐं जेको अदालत जेको माना आर्डर कयो आहे मुंहिंजे हक़ में ॾिनो आहे, उन बावजूदि मां आर्डर ॾिसी मूंखे माना 89 डेज जो माना आर्डर ॾिनो, जंहिंजी 2 पगार ॾिनो, हिकिड़ो त ॾिनो ई हिकिड़ो पाण खाई आहे। हाणे टोटल मूंखे 4 आर्डर मिलिया आहिनि। कंहिं बि खाते में 4 आर्डर न थींदा आहिनि, हिकिड़ो ई आर्डर थींदो आहे। हे असांखे माना भॼाइनि पिया। नाज़रीन, हीअ मोहम्मद उमर खोसो हिकिड़ो पोरियत आहे, हिकिड़ो बेरोज़गार आहे, नौजवान आहे, ऐं हीअ मुसलसल 9 सालनि खां औकाफ़ खाते में तड़पी रहियो आहे। हिनखे मुसलसल 1 आर्डर खां पोइ मुसलसल 3 आर्डर 4 आर्डर ॾेई चुका आहिनि, मगर हिनखे हर ॿिए 3 महीने
हिन खे वरी टर्मिनेट कयो थो वञे, हिन खे लाथो थो वञे, हिन जूं पघारूं जेके आहिनि ऑफिसर खाई था वञनि, हिकु अधु महीनो हिन खे ॾियनि था, बाक़ी ॿियूं पघारूं खाई था वञनि। जॾहिं थी वीचारो हाई कोर्ट में वियो आहे, कोर्ट बि तंबीह कई आहे औकाफ़ खाते खे त हिन खे मुस्तक़िल कयो वञे, मगर हिन खे न मुस्तक़िल कयो थो वञे, न ई वरी हिन खे पघारूं ॾिनियूं थियूं वञनि, ऐं हिन खे रहंदो परेशान ज़लील कयो थो वञे। ऐं 4 आर्डर हिकिड़े खाते में हिन खे मिलिया आहिनि, उहे बि फुज़ूल में, हिन खे रेग्युलर नथो कयो वञे। हिन असां वटि एहतिजाज कयो आहे औकाफ़ खाते खे ऐं असांजे सिंध गवर्नमेंट खे ऐं ॿियनि अख़्तियारनि खे अपील कई आहे मूंसां इंसाफ़ कयो वञे। मूंसां ॿिया बि मुलाज़िम आहिनि जेके माना उन्हनि खे सां बि इहा ई अच्छा, ॿियनि सां बि इहा ई हालत आहे। इन्हनि सां बि इहा ई हालत आहे ऐं उन लाइ माना वज़ीर आला खे अर्ज़ाद आहे मूंसां इंसाफ़ करे मूंखे पको कयो वञे। ऐं असांजी हींअर उमिरि ख़तमु थी वई आहे हिन डिपार्टमेंट में, 10 साल असांजो सर्विस थी आहे, हाणे असांजी उमिरि ख़तमु थी आहे। जा असांखे हर मुलाज़िम खे माना 50 लख ॾे जेको माना रोज़गार करे, या माना असांखे पको कयो वञे जेको असां ड्यूटी करे दरगाहनि में आवाम जो ख़िदमत नाज़रीन ही हुयो औकाफ़ खाते जो। उन लाइ मां दोस्तनि खे मां मोबाइल नंबर पंहिंजो ॾियां थो, मूंसां राब्ते में अचनि। दोस्त जेके ॿिया बि आहिनि उहो माना गॾिजी ईद खां पोइ जेकॾहिं असांजो मसइलो हल अॻ में न थियो त असां हाई कोर्ट में लाड़काणे में बि केस कंदुसि ऐं हाई कोर्ट हैदराबाद में अलॻि अलॻि केस करे ऑफिसरनि खे मां घुराईंदुसि मूंसां इंसाफ़ कयो वञे, या अॻ में असांखे पघारूं रहियल मिलनि ऐं पको ऑर्डर मिले। उन लाइ मां पंहिंजो मोबाइल नंबर दोस्तनि खे ॾियां थो। ॿिया बि मुंहिंजा दोस्त आहिनि, इन सां गॾु मुंहिंजो भाउ बि आहे, उन सां बि इहा ई हालत थी आहे। 200 मुलाज़िम आहिनि, उहो ग़रीब वीचारा माना परेशान आहिनि, ऑफिसनि जा चकरूं पिया काटनि, मजबूर आहिनि। मां उन्हनि खे मोबाइल नंबर पंहिंजो ॾियां थो। नाज़रीन ही मोहम्मद उमर खोसो हुयो, मोबाइल नंबर रमली खोसो। नंबर तो लिखंदासीं, पोस्ट में लिखंदासीं, तुंहिंजो नंबर लिखंदासीं। हींअर हिते ॿुधाए छॾियां। ॿुधाए 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 ॿुधाए। मुंहिंजो मोबाइल नंबर आहे 034 53 81 58 ते मूंसां दोस्त मदद राब्तो कनि, जेके मुतासिर आहिनि औकाफ़ खाते जा, उतो सां राब्तो कनि। उहो मूंसां माना हेल्प में अचनि ऐं हाई कोर्ट में केस करे माना उन्हनि सां पंहिंजो हक़ु वठंदासीं। असांजो हक़ु आहे, हींअर असांजी उमिरि ख़तमु थी वई आहे, असांखे छो नथो हक़ु मिले वञे, छो नथो पको कयो वञे, या पैसा हुकूमत ॾे गवर्नमेंट असां रोज़गार कयूं। नाज़रीन हीअ मुतासिर हुयो असांजी सिंध जो हिन औकाफ़ खाते में 9 साल खां 10 साल मुसलसल लोड़ियो आहे, मगर हिन खे वक़्तन ब वक़्तन हिन खे रुलायो थो वञे, परेशान कयो थो वञे, हिन खे पघारूं नथियूं ॾिनियूं वञनि, हिन खे रेगुलर नथो कयो वञे। हिन एहतिजाज कयो आहे असां वटि, ऐं पंहिंजनि दोस्तनि लाइ नंबर बि हिते रखायो अथई त जेके मुतासिर दोस्त आहिनि उहे हिन सां राब्ते में अचनि त जीअं लाइअमल ठाहे करे ईद खां पोइ बाक़ाइदा तहरीक शुरू कनि ऐं कोर्टुनि जो बि दर खड़काइनि।